नासिन कराची में पुरस्कार नमूने गुम थी वियल पीपी अगवान अयास अहमद महर संदस ड्राइवर गुलाम अली की बाजियाबी लाइ बबर लुई बाईपास ते वार सन सियासी समाजी और मजहबी धुरिन के सर ते एहतिजाजी धरणो हयो वियो आहे। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है आवाज न्यूज़ रिपोर्टर मोरड़ो महर जी मोरड़ो। पीपल्स पार्टी शिकारपुर के अगवान और सरमाएदार अयाज अहमद महर और संदस ड्राइवर गुलाम अली के पुरसरार गुमशुदगी और अगवा के खिलाफ वारसन महर बिरादरी पीपल्स पार्टी के कारकुनन JUI कारकुनन हिमायतन जो है वॾे अंग में सखर के बबरलो बाईपास से एहतिजाजी धरणो हयो वियो आहे। उन हवाले से संदस भाउ डॉक्टर नवीद अहमद महर ऐं जेके धरणे की अगवानी कंदड़ अगवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू अयाज अहमद महर जे पुरसरार गुमशुदगी अगवा वारे वाक़े खे कीअं पिया ॾिसनि, संदन छा चवणु आहे। पुरसरार ई कोठे था सघूं न त को शौक़ सां असां हेतिरा करोड़े रुपयनि जी टैक्स ॾींदड़ माण्हू असो टैक्स रिकॉर्ड तव्हांजे आॾो आहे। ख़ुशी सां रोज़े की हालत में हिते वेहण जो कोई शौक़ ना है। ये जो रोज़े की हालत में अची हेतिरे सारे दोस्तन सां सजणन सां पंहिंजनि खेर खुरन सां अची वेठा हूँ तो सदीद मजबूरी में वेठा हूँ ऐं इनके पुरसरार गुमशुदगी कोठियूं था। असां वटि त को ॿियो लफ़्ज़ बि कोन्हे को। अयाज महर के गुम किया या अगवा किया अगर गुम किया तो ज़ाहिर किया वजे, अगवा किया तो सिंध गवर्नमेंट की सिंध पुलिस की जिम्मेवारी है तो उनके बाजियाब कराया वजे। छो जो अयाज महर इंसानियत से प्यार कंदड़ पंहिंजे मुल्क से प्यार कंदड़ इंसान हुयो। उनकी अचानक ये अगवा जो गुम थियण ॾाढो अफ़सोसनाक अमल आहे। हिते कोर्टूं भी आहिनि, हिते आइन भी आहे, हिते जो आहे कानून भी आहे। जेके जो गुनाह है तो उन्हनि कोर्टुनि में उनके पेश किया वञे, पर ईअं जो ह्यूमन राइट वायलेशन करण ऐं सम्झा थी इनजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। तो हू हिकु सिंधी आहे ऐं हिकु सिंधी हुजण जे नाते, हिकु सिंधी सरमाएदार हुजण जे नाते उनखे इहा सज़ा मिली आहे। त भले तव्हां कहिड़ी बि जमात सां तालुक़ रखो, पर भले तव्हां हुननि जे केतिरो बि रियासत जे वेझो हुजो, इस्टेब्लिशमेंट जे वेझो हुजो, पर तव्हांखे इहा सज़ा ॾिनी वेंदी हिकु सिंधी हुजण जे नाते त तव्हांखे ईअं खंबे गुम कयो वेंदो। हींअर असां मुतालबो कयूं था चीफ जस्टिस सिंध के ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान के ती तमाम नामर शख्सियत है ऐं इनजो आवाम में मुस्बत किरदार है, आवाम जो खिदमतगार है। तंहिंजे करे इनके सो मोटो नोटिस वरतो वञे ऐं जेको आहे धुरनि के नोटिस जारी किया वञे, किथे भी आहे उन्हीं के जेको आहे सो ज़ाहिर किया वञे। टैक्स एतरी अदा करे पियो, तव्हां अॻ में पढ़ियो आहे त उहो तक़रीबन 10 नंबर ते माण्हू हो जेको पाकिस्तान के टैक्स अदा करे पियो। उन माण्हूअ सां इहो अशर उन माण्हूअ सां इन तरीक़े सां उनके अगवा करण ऐं उनजे लाइ गवर्नमेंट कुझु न करे उन जी तरीक़े सां इन ई निस्बत सां सॼो आवाम असां निकिरी सभु रोड ते इन ते बीठा आहियूं। वो गवर्नमेंट ऑफ सिंध जो कम है तो वो असांखे वो बाज़ियाब कराए ॾे, असांखे उनजा पेरा खणी ॾे तो वो किथे पुॻो आहे ऐं छो गुम थियो आहे, छाजे करे आहे, उहे ॿुधाइनि। असां हिते जेके बि आहियूं क़ौम परस्त सभु माण्हू जमहूरियत पसंद मज़हबी धुरियूं सभु हिते गॾु आहिनि, सभु स्टेक होल्डर। इन मां तव्हां सम्झो त अयाज अहमद जो छा किरदारु हो। उनजो शहर लाइ हू ज़बरदस्त रोशन सितारो हुयो, वाह तारो हुयो जेको आहे जेको ग़रीबनि जी मदद कंदो। असां हिते का बि सियासत पोलिटिशियन जे हवाले सां न आया आहियूं। असां अयाज जे उन शख्सियत जे सर उन सां जेको ज़ुल्म थियो आहे उन ज़ुल्म ते एहतिजाज करण हिते अॼु वेठा आहियूं। डॉक्टर नवीद अहमद महर ऐं धरणे जे अॻवान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणु आहे त अयाज अहमद महर जी जेका गुमशुदगी आहे उहा पुरसरार आहे। फौरी तौर ते उनखे बाज़ियाब करायो वञे, जेसिताईं बाज़ियाब नथो करायो वञे हू एहतिजाजी धरणो ख़त्म न कंदा। मोड़ो महर, आवाज़ TV न्यूज़।